वलीम आला आलम जो धणी अवल अला वलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिन्हें डांद न बिज जिन्हें डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ने उन्हनि खे कांध न कंदसि को ॿियो खथेरो ई खूब कांध न कंदसि को ॿियो खथेरो ई खूब मेरो ई महबूब असां मारू मन में सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में भलीकार हुजे दुआ हुजे कि साल जित हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे दुनिया में हर ॾींहुं माण्हू ईंदो हुजे हर ॾींहुं सिखंदो हुजे कोई माण्हू ईंदा हुजनि के वेंदा हुजनि हीअ दुनिया हिकिड़ी स्टे न हुजे इनखे सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणु खपंदो हुजे मां कुझु ॾींहं पहिरियां ॾिसां त हिकिड़ो मज़ाहिया अदाकार हुजे लाहौर में स्टेज ते ईअं कचहरी कंदे कंदे ॻाल्हि कंदे कंदे माण्हू खे खिलाईंदे खिलाईंदे गुल वांगुरु मुरझाइजी हेठि अची वियो हुजे त मूं ॾिठो त सभु जेके अदाकार हुजनि उन्हनि जे ज़बान ते हिकिड़ी ॻाल्हि हुजे त दुनिया बि स्टे न हुजे हर माण्हू खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपंदो हुजे पर असां वटि माण्हू पंहिंजे किरदारु आहर खे छॾे करे माण्हू ॿिए जो किरदारु टे जो किरदारु चौथे जे किरदार ते ॻाल्हाईंदा हुजनि पर माण्हू पंहिंजे किरदार खे बहितर करे चवंदा आहिनि दुनिया में सभ खां वॾो मुक़ाबिलो पंहिंजो पाण सां हुअणु खपंदो हुजे त मुंहिंजे अंदरि छा हुजे मूंखे छा बहितर करणु खपंदो हुजे सो उन्हनि अदाकारनि जी इहा ॻाल्हि ॿुधंदे मूंखे ॾाढी हिकिड़ी नई सोच बि मिली हुजे ऐं मूंखे ईअं लॻो त वाक़ई दुनिया त इहो त ॿुधंदा अचूं ॾाढो लिखो हुजे दुनिया हिकिड़ी स्टे न हुजे जंहिंखे हर माण्हू खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपंदो हुजे पर रुॻो ईअं न मुआसिरे में किरदारु कहिड़ो अदा करो सियासतदान खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपंदो हुजे ऐं अवाम में जेके लीडर हुजनि उनखे पंहिंजो करणु खपंदो हुजे जेके सोशल माण्हू हुजनि उनखे पंहिंजो उस्ताद खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपंदो हुजे ऐं शागिर्दनि खे वरी पंहिंजो किरदारु अदा करणु खपंदो हुजे शागिर्द खे तालीम पिराइणु खपंदी हुजे सुठी तालीम पिराइण जे लाइ उस्तादनि जो रुख करणु खपंदो हुजे जेको इम्तिहान में असांखे कमु अचे दुनिया में छा वहे वापरे उनखे ॾिसणु खपंदो हुजे रोज़ु अख़बार पढ़णु खपंदी हुजे दुनिया जी हालतुनि ते नज़र रखणु खपंदी हुजे दुनिया में छा वहे वापरे दुनिया जी तारीख़ छा हुजे जेसिताईं इहो शागिर्द न सिखंदो हुजे इन पासे दिलचस्पी न हुजे सो कॾहिं बि कामयाबु न थी सघंदो हुजे बसि पोइ एतिरो ज़रूरु हुजे जो ख़बर पवंदी हुजे त हथ धोइणा हुजनि त मानी खणणी हुजे मानी खणण खां पोइ थोरो पंधु करिणो हुजे ऐं मानी हज़म करे माण्हू खे वरी आरामु करणु खपंदो हुजे वरी पोइ इहो चवंदा आहिनि त दुनिया जो इहो पर हा जेके दुनिया में या ॾह माण्हू हुजनि जेके सुठा शागिर्द हुजनि उहे कोशिशि इहा कंदा हुजनि त मूंखे कंहिं न कंहिं वॾे मंच ते पुॼणो हुजे मूंखे पंहिंजी मंज़िल ते पुॼणो हुजे इन जे करे मूंखे उहा कोशिशि करणु खपंदी हुजे हा उहा ॾाढी सुठी ॻाल्हि हुजे पर भई साईं कई साल अॻु चई छॾियो हुजे त बंदर जा भई त सुखाणा मसूमो बंदर जा भई त सुखाणा मसूमो कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखवा कल्ह कंहिं ॾाहे जी कंहिंजी मां ॻाल्हि ॿुधंदो हुजां त हुन पंहिंजे मुल्क खे अहिड़ो सुहिणो ठाहियो हुजे जो रोड रस्ता अहिड़ा भला करे ठाहिया हुजनिसि जो हुनजे मुल्क जा माण्हू एॾा मायूस हुजनि हुननि सभु जो हुजे त हाणे हिते तरक़ी थींदे नालो ई न हुजे हाणे हिते कॾहिं तरक़ी थियणी न हुजे पोइ जंहिंखे जिथे आयो हुजे रोड जे पासे आस पोइ जेको ॾाढो सो गाबो कंहिंखे वञणु न ॾियनि कंहिंखे अचणु न ॾियनि पर हुन अहिड़ो कमाल कयो हुजे दुनिया में हिनखे ॻोल्हे ॾिसंदा हुजो हुन अहिड़ो कमाल कयो हुजे त पंहिंजूं जेके भाॼियूं फ्रूट वण टिण उहे सभु पोखिया हुजनि ऐं एॾो वॾो रोड हुन माना 3-4 महीननि में पाण तयारु करायो हुजेसि ऐं उन लाइ करायो हुजेसि त जिथे रुॻो वारी वारी हुजे जितां ॾुखियाई हुजे दुनिया जा माण्हू अचनि पोइ ख़र्चु वॾो थिए पोइ इहो न थी सघंदो हुजे लेट कंदा हुजनि एॾो ख़र्चु न हुजे किथां ॾींदा हुजूं पंहिंजे ई जेके तबिके जा माण्हू हुजनि उन्हनि खे चइजोसि त दुनिया में हे कमु करणो हुजे असांखे बि हिकिड़ो भलो जेको मुल्क हुजे भलो शहर उहो असांखे शामिलु करणो हुजे या उहो असांखे ठाहे ॾेखारिणो हुजे उतां जे इंजीनियरनि बि कमाल कयो हुजे असांजे इलाइक़े जा माण्हू कीअं कंदा हुजनि पंहिंजे इलाइक़े खे कीअं ठाहिणु खपंदो हुजे
अमुन वारो ठहणु खपंदो हुजे, भाईचारे वारो ठहणु खपंदो हुजे। ऐं हिकिड़ा माण्हू वरी चवंदा दादा इहे ठलियूं ॻाल्हियूं, हिकिड़ा माण्हू ठलियूं ॻाल्हियूं कंदा हुजनि, जेके न माण्हू चङाई जो कमु कंदा हुजनि उनखे वरी ॿिया चवंदा हे ठलियूं ख़बरूं कंदा हुजनि। पर दुनिया वरी लालच ऐं लोभ जी हुजे न, पोइ चवंदा हुआ जिथे नाणो सो पोइ चरियो बि सियाणो, पोइ दुनिया उन्हनि जे पाण लॻी पवंदी हुजे। पर जेको वरी ॾाहो अकांबर हुजे चवंदा हुआ इहो ठलियूं ख़बरूं करे न हथु वस हुजे छा। पर जीअं उस्ताद हुजे, अबा उस्ताद जे हथ में कुझु न हुजे न, पर हा उन वटि सुठियूं ॻाल्हियूं इल्म हुनर हुजनि, उहो अव्हांखे सेखारे, अव्हांखे सौर भरियो, अव्हांखे ॾाहो बणाईंदो हुजे, अव्हां दुनिया में पोइ किरदारु अदा कंदा हुजो। कुझु न हुजे न, हारीअ वटि कुझु न हुजे पर उहो ॾिसो त ज़मीन खे कीअं बहितर करे उन मां पैदावार खणे, ज़मीनदार बि ख़ुशि, इलाइक़े जा माण्हू बि ख़ुशि हुजनि, ईअं हुजे न। पोइ दुनिया में अहिड़ा ई माण्हू कारमंद हुजनि जेके अव्हांजे लाइ सुठो सोचनि, उन्हनि जी सुठी साराह बि कंदा हुजो। असां वटि हींअर चवंदा आहियूं भई अनाज जी खोट थी, अटो महांगो थींदो वेंदो हुजे, मसालो लॻो पियो हुजे, अञा कल्ह को ॾींहुं हुजे कणिक लथी हुजे, चऊं वरी अटो महांगो थी हुजे। हाणे जेको माण्हू 2 वेला 3 वेला मसमानी खाए उनजे लाइ त फ़िक्रु हुजे न। पोइ हाणे हुकूमत सॻोरी बि जेका हुजे उहा जल्दबाज़ी में अची वई हुजे, को अल्ट्रीमेट ॾिनो हुजनि त बाबा हेतिरनि ॾींहंनि में जे कणिक जेके ज़ख़ीरो कयो वेठा हुजनि उन ॿाहिरि न कढंदा हुजनि त पोइ उन्हनि सां घटि न थींदी हुजे। माना पोइ वरी चवंदा हुआ उन्हनि खे मिली बि हुजे, वरी चवनि असांखां वठंदा हुजो, पोइ 3500 रुपया माण्हू जेको बि हुजे। पर भाई उते भई पंहिंजा माण्हू वरी पंहिंजनि माण्हुनि खां कणिक लिकाए वरी अटो महांगो कंदा हुजनि। भई पंहिंजनि माण्हुनि खे अव्हां मानीअ जहिड़ो बि न छॾियो, अव्हां अच्छे कपिड़े लटे जहिड़ो न छॾियो, अव्हां दुनिया में हलण जहिड़ो न छॾियो, त पोइ अव्हां कहिड़ा इहे पढ़िया लिखा सुलक्षणा ॾाहा या इहे बिज़नेस जा वापारी माण्हू, वापार वारा माण्हू त ॿाहिरां किथां बि हाणे पंहिंजे इलाइक़े खे बहितर कंदा हुजनि, वरी ॿाहिरि किरे ॾेई उतां कमाईंदा हुजनि नाणो। पर पंहिंजनि खे वरी ॾुखियो करणु इहो वाक्य थींदो। वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि अॼु ईअं पढ़ां त काफ़ी ॾींहंनि खां वठी इहा ॻाल्हि हले त हे जेको असांजो हुते मिनिस्टर साहिबु इहो सरजील इनाम मेमण साहिबु, इहो चए त बाबा फिल्म इंडस्ट्रीअ खे जेको हुजे उनखे वधाइणु खपंदो हुजे। साईं असां त कई सालनि खां हे हम पढ़ा हो गया है जड़ा को समझो, हम तो ये इंतज़ार कर रहे हैं कि ये हमारे पास इंडस्ट्री आएगी, फिल्में बनेंगी, ये होगा वो होगा, अच्छा काम होगा, जिसको दुनिया को भी मैसेज जो अच्छा मिलेगा। को सरजील इनाम साहब की बात आ गई तो वो कह रहे फिल्म इंडस्ट्री को सपोर्ट करना है, तो फिल्में बनेंगी तो हमारे कल्चर जो होगा वो प्रमोट होगा, हमारे अदाकारों का अच्छा होगा और हमारी इंडस्ट्री बेहतर होगी। साहब ये इंडस्ट्री बेहतर होगी तो ये ड्रामे भी अच्छे आएंगे, ये फिल्में भी अच्छी आएंगी, तो बेहतर होगा ना। इस सिस्टम को तो आप बढ़ाओ, हमें खुशी है कि आप ऐसी अच्छी बातें करते हैं। बातें अच्छी करने से साहब बात तो अच्छी है, अमली कदम होना चाहिए। सिंध तारीख रखती है, सिंध के लोग तारीख वाले आए, तो उनको बाबा ये फिल्में ये बनाने का भी हक है। तो सरजील इनाम साहब बात अच्छी कराए, अब फिल्म इंडस्ट्री और ड्रामा इंडस्ट्री को कब सपोर्ट करते हैं, मुझे इस दिन का इंतजार। ॻाल्हियूं भलियूं कंदा हुजो सो अदाकारनि इन्हनि में बि ख़ुशीअ जी लहर हुजे, ड्रामा इंडस्ट्री जा इहे जेका मीडिया इंडस्ट्री हुजे इन में बि साराह थींदी हुजे अव्हांजी, त साईं माना सुठो क़दम खणणु वेंदा हुजनि, जेको हुकूमत हुजे उहा बहितर सोचींदी हुजे त फिल्मूं सुठियूं ड्रामा सुठा इहे ठहंदा हुजनि, इंडस्ट्री क़ाइमु थींदी हुजे, त इहो बि हिकिड़ो वॾो बिज़नेस हुजे। ऐं सिंध त माना एॾे जेको हुजे असांजो त कल्चर वारो हुजे, ऐं असां वटि रीतूं रस्मूं सभु दुनिया त ॾिसणु चाहींदी हुजे। इहो क़दम अव्हां खणंदा हुजो, असीं अव्हांजी वॾी साराह कंदा हुजूं। सच में असां त अहिड़ा सिस्टम ॻोल्हींदा हुजूं त अहिड़ा थींदो हुजे, पर दुनिया में अहिड़ो थिए अलाए न। बाक़ी सूबनि वारा त साईं कम खे खयो वेठा हुजनि, फिल्म ते फिल्म ठहंदी हुजे, ड्रामे ते ड्रामो, हुन इंडस्ट्रीअ खे जेको ॾाढो हथी वठाईंदा हुजनि। अव्हां बि हथी वठाईंदा हुजो त सलाम कंदा हुजो अव्हां सभु खे। सभु ॿियो असां वाक़ुफ़ु हुजूं त अव्हां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा हुजो।
असांजी नज़र हुजे मथां सम्झो त हे रुगो पंहिंजे खपनि में जे असांखे नज़र हुजे त तव्हां अहिड़ियूं अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं करे उनखे वरी अमली जामो पहिराईंदा हुजो, अमली जामो पहिराईंदा हुजो त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी पवंदी हुजे। सो हाणे वरी प्रोग्राम जे शुरूआति में अव्हांखे वाई बि ॾेखारींदा हुजूं, वाई त ज़रूरु अव्हांखे ॾेखारींदा हुजूं, पर हुन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदो हुजां। पाड़ेसरी मुल्क में मींहुं जाम वसियो हुजे, चीन में बि ॾाढो मींहुं वसियो हुजे। सो मालिक साईं संद ते बि रहम करे, बरसाति ज़रूरी हुजे, सो दरिया बासा वही ईंदो हुजे त ख़ुशहाली थींदी हुजे, फसल वण टिण इहे ॿूटा जेके हुजनि उहे वरी फुटंदा हुजनि, सिंध जेका हुजे सर सब्ज़ थींदी हुजे, न त सारियाले फसल वारा बि ॾुखिया, पुछड़े वारा बि ॾुखिया लॻा पिया हुजनि। पाणीअ खां सवाइ कहिड़ी ज़िंदगी हुजे, सो पाणी खां सवाइ कहिड़ा फसल थींदा हुजनि। असां वटि ॾिसो त फुटीअ जो अघु वधे, वरी जो थोरो मींहुं अचे वरी चवंदा लहंदो हुजे त वरी आबाद घरनि में जेको हुजे उहा सराह ई न थिए, उन्हनि जो वरी मुरझाइजी वेंदा हुजनि। हाणे वरी ॿुधंदा हुजूं त इहो टमाटे जो बि वरी वापारु थींदो हुजे, वरी इहो नवां के रंग के रोड के रस्ता इहे थींदा हुजनि जो वणिज वापारु वधंदो हुजे। पर असांजे सिंध में बि को अहिड़ो थींदो हुजे, को अहिड़ियूं के इंडस्ट्रियूं लॻंदियूं हुजनि जंहिंमें नौजवान कमु कंदा हुजनि ऐं फसल ॿियूं शयूं जेके फ्रूट थींदा हुजनि इन्हनि मां बि को नाणो कमाइबो हुजे, तो सिंध ख़ुशहाल थींदी हुजे, की सिंधूअ जे कप ते रहण वारा को सुख जो साहु खणंदा हुजनि, न त हाली त ॾाढा ॾुखिया हुजनि, पोइ अघ जे रूप में, पोइ तेल जे रूप में, पोइ ॿियनि मसइलनि जे रूप में, पोइ अमुन अमान, पोइ कॾहिं असां इहो ॿुधूं त ॿारड़ा अॻु आहे, हे अॻु आहे, को दाद न थींदो हुजे, फरियाद न थींदो हुजे। हाली त सॼो ॾींहुं रुगो इहे ख़बरूं असीं ॿुधंदा हुजूं, ख़ुशहाली वारियूं ख़बरूं कोन ॿुधंदा हुजूं। सो इन ॿुधण जे लाइ अव्हां महिराण टीवी ॾिसंदा हुजो, रामू राधा प्रोग्राम ॾिसंदा हुजो, महिराण टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो, उनखे शेयर कंदा हुजो। महिराण टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, अव्हां उनखे फॉलो करे छॾींदा हुजो त उते बि वॾा ऐं सुहिणा रंग हुजनि जेके अव्हां ॾिसी सघंदा हुजो। सो हाणे जे प्रोग्राम जे शुरूआति में हलंदा हुजूं, हिकिड़ो सुहिणो अंदाज़ हुजे, सुहिणी वाई हुजे, अव्हां जे नज़र कंदा हुजूं, वापसि ईंदा हुजूं त अञा खोड़ सारा रंग बि हुजनि, ॻाल्हियूं बि हुजनि, सो उहे बि ज़रूरु अव्हां सां कंदा हुजूं, एसो ईअं वाई ॾिसंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे, अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीन ईंदा हुजनि, अव्हांखे पसंदि, ऐं अव्हां केतिरनि सालनि खां हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो। ऐं मां इहो बि जेको हुजे न अव्हां सां नोट कंदो हुजां अव्हांखे, त अव्हां जेतिरी मोट ॾींदा हुजो, अव्हां जा वॾा वड़ हुजनि, इहे मोहबतूं हुजनि। मोहबती मिड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तने जे वेड़े पाण ईंदो बादशाह। असां त भिटाई जे हिन सिटुनि ते अव्हां सां राब्ते में जुड़ियल हुजूं त अव्हां जी असां जूं जेके मोहबतूं हुजनि, मोहबत जे आधार जेको हे रिश्तो क़ाइमु हुजे, इहो हमेशह हुजे। असां कोशिशि कंदा हुजूं त बहितर खां बहितर जो जेको हुजे, अव्हां कहिड़े बि कमकार में मसरूफ़ हुजो, ॾुखियानि में हुजो, मोटी अचे जॾहिं अव्हां महिराण टीवी खे ॾिसंदा हुजो त तव्हांखे लॻंदो हुजे त हा इहा ॻाल्हि जेका हुजे इहा सही हुजे, या जेका ॻाल्हि कंदा हुजनि इहा सही हुजे, त यानी अव्हां मुतमइन थींदा हुजो। सो हाणे चवंदा दुनिया में 6 पिया हुजनि ॾाहा पढ़िया लिखा ऐं इहे सोशल वर्कर जेके अव्हांखे सम्झाइण हुजनि, उस्ताद हुजनि, ॾाहा हुजनि, पर असां वेले मिड़े इहो चवंदा हुजनि लईअ मां लकड़ूं भञी अचे बीठा हुजूं, पोइ जो हाल हुजे पेस पिरिया नाल हुजे, पर जे उन ते बि असां सां एॾो प्यारु हुजे, एॾो ॻंढापो एतिरनि सालनि खां गढियल हुजे, त ईअं अव्हां जूं मोहबतूं हुजनि, वॾा वड़ हुजनि, थोरा मथोरा मूं ते मारवड़नि जा, हाय हाय
थोरा थोरा मूं ते मारवाड़ा मारवाड़नि जा थर में इज़त वारी अञा बि घणेरा कहिड़ा घणे कहिड़ा घणा मारवाड़नि जा जेके जेके प्यार हुजनि न विसारण जहिड़ा न हुजनि जेके मोहबतूं मिलनि उहे विसारण जहिड़ियूं न हुजनि पर जीअं हींअर ॾिसो त मूं सवेल जीअं अदाकार जी ॻाल्हि कई स्टेन जी हींअर ॾिसो त स्टेन ते अव्हांखे राग कीअं ॿुधाए तुफेल संजराणी पर उनजी वरी तबियत नासाज़ हुजे त उनजे लाइ दुआ बि कंदा हुजो उनजे कुटुंब लाइ बि दुआ कंदा हुजो जेके अव्हां जूं दिलियूं रिझाईंदा हुजनि न उन्हनि लाइ बि दुआड़ी कंदा हुजो जीअं पंहिंजे औलाद लाइ करो पंहिंजे पाड़े वारनि लाइ दुआ घुरंदा हुजो ईअं सॼे भिटाई वांगुरु सॼे आलम लाइ दुआ घुरंदा हुजो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी भिटाई साईं चए थो सभु आबाद हुजनि उन्हनि जो सदके पोइ मुंहिंजी जेका सिंध हुजे उहा बि आबाद हुजे पोइ उहा बि जन्नत मिसल हुजे उन में सिंधू वहे मारवाड़ा ख़ुशि हुजनि हिननि खे का बि ॾुखियाई न हुजे हिननि वटि अहंज न हुजनि हिन वटि ख़ुशियूं हुजनि हिक ॿिए वटि वञनि ऐं वरी ॾाह ॻाल्हि करे पर चवंदा इल्मी अदबी जेके माण्हू ॻाल्हि कनि त बाबा जॾहिं हिक ॿिए वटि वञो या हिक ॿिए सां मिलो त तोहफ़ा तहाइफ़ ॾींदा हुजो तव्हां ख़ुशि थींदा हुजो पोइ सिंध त ईअं कंदी हुजे कंहिंखे टोपी पाराए कंहिंखे अजरक पाराईंदा हुजनि ओताक़त सॾ इज़तूं ॾींदा हुजनि अबा का न का सुखड़ी ॾींदा हुजनि पोइ माना त सिंध जा माण्हू वाक़ई तारीख़ खां वाक़ुफ़ु हुजनि ऐं उन्हनि जेके ॻाल्हियूं हुजनि जेके सुहिणियूं ॻाल्हियूं हुजनि जा सुहिणा सलूक हुजनि उनखे सिंध जा माण्हू ॼाणे उन आधार ज़िंदगी गुज़ारे सिंध जा माण्हू नफ़रत मां न ॼाणींदा हुजनि ऐं मोहबत मां ॼाणींदा हुजनि हो हिक ॿिए खां बदिलो वठणु न ॼाणींदा हुजनि हो माफ़ करे छॾण वारा हुजनि हुनजे तॾहिं ते तव्हां लंघी वञो त सच पुछो त चवंदा हुजनि असांजे वात में त अहिड़ी ॻाल्हि अचणु न खपंदी हुजे पर असीं चवंदा आहियूं त जो ॾंडु ॾो हुजे दादा मुंहुं माफ़ करो हुजे न्याणी वञे त चवंदा दादा मुंहुं सभु कुझु छॾो हीअं कंद कर बि उहा सिंध जेका हुजे न उन सिंध ते भिटाई तॾहिं इहो लिखियो हुजे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह त इहे जेके तुफेल संजराणी जहिड़ा सुहिणा गायक हुजनि जेके अव्हां जूं दिलियूं रिझाईंदा हुजनि जेके उन्हनि जा सुहिणा स्टेल हुजनि ऐं दुनिया में ॾेह में परदेह में वञी ॻाईंदा हुजनि त माण्हू ख़ुशि थींदा हुजनि हुन वॾी महिनत कई हुजे सच पुछो त मूं बि हिननि फ़क़ीरनि खे ॾिठो हुजे हिननि महिनत कई हुजे कसाला कटिया हुजनि अबा ईअं रातियुनि जूं रातियूं जागी बुख कटे उञ कटे करे इन्हनि अॻु भरा थिया हुजनि पोइ कॾहिं कॾहिं माण्हू नाचाक थी पए त उन खां पुछणु ज़रूरु वेंदा हुजो उन लाइ दुआ करे छॾींदा हुजो त सम्झो अव्हांखे दुआ लॻी वेंदी हुजे इन लाइ वरी ॿियो हिकिड़ो रागी ॾिसां त बादल राही सच पुछो ईअं कंटड़ा थी वियो हुजे पर बादल राहीअ जा जॾहिं वञी आकाश अंसारीअ जा ॻायल उहे गीत अव्हां ॿुधो सच पुछो नज़म उहे अव्हां ॿुधो जेका असां फ़क़ीरनि ॿुधो हुजे बाबा पोइ हाणे असां त मिड़े इहो कोशिशि करूं सिखण जी बि ॿुधण जी बि सुठनि रागियुनि खे ॿुधण जी बि इन जे करे हाय असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा बादल राही जीअं ॻायो हुजे इहो कलाम डॉक्टर साहब जो त वण ई वॼाए छॾिया हुजनि साईं हा न सिगरेट जो फुलो थी छणियासीं असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा पोइ डॉक्टर आकाश साहिब सां गॾु वेही जॾहिं बादल राही ॻाईंदो हुजे ऐं मथे आ करे अहिड़ा सुहिणा आवाज़ वरी मां कॾहिं ईअं ॾिठो हुजे त हसन दर्स सां गॾु हुजे त हसन दर्स हुन लाइ सिटूं लिखियूं हुजनि त हसन दर्स चयो हुजे त बादल राही जो आवाज़ु जेको हुजे न उहो हीअं जेको हुजे न उन में हथु विझंदो हुजे माना लूं लूं कांडार जी वेंदो हुजे हुनखे सिटूं बि अहिड़ियूं लिखी ॾियणु खपंदियूं हुजनि पोइ हसन दर्स खे चई साईं पोइ अहिड़ियूं सिटूं अव्हां बि लिखो पोइ हसन दर्स सिटूं लिखियूं हुजनि हाय वाह जूं सिटूं लिखियूं हुजनिसि ऐं वरी उहे बादल राही ॻायूं तनहा 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 जीवन भोगे छा थो माण्हूअ जो मन तनहा 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 जीवन भोगे छा थो माण्हूअ जो मन हींअर बादल राही भोगींदो हुजे तनहा 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 जीवन हुजे कीअं भोगींदो हुजे माण्हू पाण ते हिकिड़ा गर्व कंदा हुजनि
असांखे मालिक हे ॾेई छॾियो हुजे, असांखे कंहिंजो परवाह न हुजे, असांखे कंहिंजो फ़िकुर ई न हुजे। पर ॾियण वारो बि उहो हुजे त वठण वारो बि उहो हुजे भाउ। पोइ हुनर में केतिरा वॾा हुजो, इल्म में केॾा वॾा हुजो, विरहाईंदा हुजो, वंडींदा हुजो त माण्हू अव्हां जी ॻाल्हि कनि, माण्हू अव्हां जी साराह कनि, ॾाढो मिठड़ो आवाज़ु हुजे बादल राई। सो उन जे लाइ बि दुआ गू हुजऊं। ऐं इहो असां वरी जेके इन जे असांजे इन चवंदा हुआ अदाकारनि इन्हनि जी जेका तनज़ीम हुजे या गवर्नमेंट उन ते गौर करे त भई इहो जेसर जहान में हुजे न जो ख़्यालड़ो रखणो खपंदो हुजे। माण्हू जो बि सवाबु बाबा कंहिं ॾिठो हुजे, चवंदा हुजनि जेको खट ते अचे पियो हुजे उन सां कहिड़ो हिसाबु, उनजी कहिड़ियूं ॻाल्हियूं वेही माण्हू ॻणाईंदो हुजे, उनजे लाइ त बांह ॿेली थी पवंदो हुजे माण्हू, उनखे हिमथ भरियो कंदो हुजे, उन खां त वरी वरी पुसणु वेंदो हुजे माण्हू। पर जॾहिं जान छॾे वेंदा हुजनि पोइ वेही अवां वाह वाह कई त पोइ कहिड़ी अवां वाह वाह कई। अबा चवंदा हुजनि वक़्तु वञा जो सिखो हुजे न उहो सिखो न हुजे, अहसासु थियो हुजे या वरी चयो हुजेसि त मञी हुजेसि, पर वक़्तु सिर अवां माण्हू जी ॻाल्हि बि करे चवंदा वाह 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 जो हुनर कंदो हुजे, वाह जो कमु कंदो हुजे, वाह जो मलाखड़ो विढ़ंदो हुजे, वाह जो तालीम पढ़ाईंदो हुजे शागिर्द, इहा ॻाल्हि ॿध बि हुजे तॾहिं वञी असीं चवंदा आहियूं। पर ॻाल्हि वरी यादि आहे त शागिर्द कीअं हुजो, अव्हां ठीकु हुजो, चङा भला हुजो, मोकिलूं एॾो अरसो करे अव्हां थकिजी त न पिया हुजो। जे थकिजी पिया हुजो त वरी पंहिंजा किताब खणंदा हुजो, किताबनि खे ॾिसंदा हुजो त मिटी न चढ़ी वई हुजे, अव्हां त रुॻो रांदि मोबिलियल जे चकर में या मुई जॾहिं खां मोबिलियल आई हुजे न, बालक त पाणी पीअण बि विसरी विया हुजनि त को ॾींहं में असांखे 10-12 गिलास पाणीअ जा पियणु खपंदा हुजनि, बसि हुननि लाइ पाणी बि हा मोबिलियल हुजे त मानी बि हा मोबिलियल हुजे। इन पुटीअ मां त अहिड़ो अचे फाथा हुजूं जो सॾु कर त ॿारु पूरो सॾु बि न ॾींदो हुजे, वालदेन सॼो ॾींहुं हिन में अबा हूं न जीअ जे वरी ॿुधी हाणे ॿुधी कर छॾनि हीअं करो टूं 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 पई हलंदी हुजे, बाबला हिनखे ज़रूरु ॾिसंदा हुजो। पर दुनिया हींअर हित हक़ीक़ूं आंदियूं हुजनि त बालकनि खे इहा मोबिलियल न ॾींदा हुजो, इहा निपुटी न ॾींदा हुजो, इहा नसे मिसल हुजे। इहे जेके तव्हांजा कम हुजनि उन्हनि कमनि खां अव्हांखे रोके छॾे, पोइ वरी अव्हां परेशान थींदा त हे कमु रहिजी वियो कोन कयो हुजे, स्कूल वञा हे ॻाल्हि विसरी वई हुजे, बाबा हे कमु चयो हुजे उहो कोन कयो हुजे, पोइ अव्हां वेही माना सुस्तनि वारो कमु, इहो सुस्तनि वारो कमु न कंदा हुजो। पंहिंजा कम कारूं करे रांदि रूंद कंदा हुजो, रांदि रूंद करे पोइ जेके 2-3 मिंट अव्हांखे मिलनि वरी पोइ ॾिसंदा हुजो दुनियादारी नओं ताज़ो छा थिए, हिन मोबाइलनि में कहिड़ियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं हुजनि उहे ज़रूरु अव्हां ॿुधंदा हुजो। बाक़ी न त पोइ इहो सॼो जो सॼो वक़्तु जेको हुजे न, जीअं वॾा वेही होटल ते विञाईंदा हुजनि ईअं अव्हां बि विञाईंदा हुजो। पोइ के माण्हू केॾांहुं हला वञनि, के माण्हू केॾांहुं हला वञनि, हिन करे पोइ ॾुखियाई थी वञे। ॿियो त वरी हाणे इहो रांदियूं बि असां वटि सिंध में वञी न हुअण बराबरि बचियूं हुजनि, बचंदियूं कीअं हुजनि जॾहिं असां वटि इहे मेला मलाखड़ा सुहिणे नमूने में थींदा हुजनि त रांदियुनि खे हथी वठराई वेंदी हुजे। अॻे बि मेला जेके हुजनि उहे बालकनि खे सेखारींदा हुजनि, मेलो बि हिकिड़ी दर्सगाह हुजे ॾिसण जे लाइ, वॾा वेंदा हुजनि बालकनि खे वठी वञनि, बालक रांदीका वठंदा हुजनि, रांदीका ॾिसंदा हुजनि, के बा मिटीअ जा रांदीका, के प्लास्टिक जा रांदीका, के पसम जा ठहियल रांदीका, के बा मुंडियूं, के कुझु के मिठाइयूं, असांजा हुनरमंद इहे पंहिंजूं मिठाइयूं ठाहींदा हुजनि, उहे ॾिसो त उन्हनि जा हुनर ॾिसो। हा पर जे महांगाई हुजे त पोइ हू बि छा कनि, अघु महांगी ॾियनि त पोइ वीचारा वेठा चपटियूं वॼाईंदा हुजनि, पोइ पयूं मखियूं फिरंदियूं हुजनि, दादा मेले में मिठाई ॾाढी महांगी हुजे। अॻे बि पकी मिठाई जा सूतर भरे वञी साल खनि माण्हू घर रखंदो हुजे, कॾहिं बूंदी कॾहिं जिलेबी कॾहिं या टिकी खाईंदो हुजे। हाणे त हिन पकी मिठाईअ जे चस खां पोइ माण्हू वियो हुजे हलियो। इहो कहिड़ो दौरु हुजे जो सूतर भरे माण्हू रखे छॾे पकी मिठाई पियो खाईंदो हुजे। न्याणियूं सियाणियूं अबाणनि ॾे ॾियारे मोकिलींदियूं हुजनि, मड़े बाबा हे अव्हां जे लाइ मिठाई मोकिली हुजे, मेले तां मुंहिंजो घर वारो मुंहिंजो वर वठी आयो हुजे या मुंहिंजे ॿारनि जो पीउ वठी आयो हुजे। हाणे भाउ उहे पकियूं मिठाइयूं त अलाए काॾे वयूं, हाणे वरी ॿूरे वारी हवा वरी आई असां वटि ॿूरे वारी मिठाई आहे, खोपरे वारी ॾुंघी वारी, माना ॾुंघीअ जो खोपरो जेको हुजे उन मां असां वटि मिठाई ठहे, माना इहा त ख़ुशाइनि ॻाल्हि हुजे।
पर पोइ हिन में छा थी मिलावट अब गिह उहे असुली अॻे विझंदा हुजनि हाणे उहो गिह असुली महांगो कीअं माण्हू पूरो कंदो हुजे इहे शयूं सभु पूरियूं न थी सघंदियूं पर ख़ैर जे बालक वरी मेलो घुमणु वञे त उन में अब चिड़िया घर ॾिसे पोइ उन में सींहं जो आवाज़ु ॿुधे पोइ उन में लूमड़ियूं बि ॾिसंदो हुजे अब पोइ हुन में गिदड़ बि ॾिसे पोइ हुन में वॾियूं वॾियूं बलाऊं बि ॾिसे कुकड़ बि ॾिसे पोइ तितर बि ॾिसे पोइ ॿियूं शयूं बि ॾिसे हाणे बालक जो वेठो हुजे उहो छा ॾिसे हाणे त दुनिया में अब अहिड़ा कम अची विया मोबाइल में ॾिसो त सभु पर अव्हांखे कहिड़ी ख़बर त हे दुनिया जे किथां जूं इहे शयूं हुजनि असां वटि कहिड़ियूं शयूं असां वटि कहिड़ा पखी असां वटि कहिड़ा कीड़ा इहे बि हाणे इहे मेलो सूंहं हुजे घोड़े सवार ॾिसनि उठ सवार ॾिसनि ॾांदनि जा सवार ॾिसंदा हुजनि उते अब मदारी जेके हुजनि उहे रंग कंदा हुजनि उहे ॾिसो ठपा ॾिसो माण्हुनि जी अचु वञु उन्हनि जा लिबास उन्हनि जा पटका उन्हनि जी टोपी उन्हनि जी कचहरी उन्हनि जूं मुर्कूं उहे बालकनि सां हलनि माना मोहबत जो हिकिड़ो मेड़ हुजे उहे हुजनि सिंध जा मेला जंहिंमां माण्हू सिखंदो बि हुजे हाणे त बाबा उते बि अहिड़ो ई वञी थी हुजे जो मेलो बि मिड़े ई लॻे पोइ मिड़े ई अब अचनि हुआ परमेंट ॾेई छॾियो पोइ पुलिस जे हवाले हुजे पोइ पुलिस जी बि पंहिंजी मर्ज़ी हुजे मेले खे कीअं हलाइणु खपंदो हुजे या वरी जेके मेले वारा हुजनि उहे मेले जा जेके मालिकान हुजनि उहे मेले खे कीअं हलाईंदा हुजनि त मेला त बसि सिंध जो वण जो वापारु हुजनि मेला त सिंध जी सूंहं हुजनि मेला त सिंध जी सकाफ़त हुजनि उहे सकाफ़तूं तॾहिं हुजनि जॾहिं उन्हनि जा असां वारस थींदा हुजूं अमीन थींदा हुजूं सादिक अमीन थींदा हुजूं उते मलाखड़ा कोॾी कोॾी उते वंझ वटियूं इहे रांदियूं थींदियूं हुजनि त नौजवान बि लहंदा हुजनि उन्हनि जे दिलचस्पी जो बाहिस बणिजंदा हुजनि त उहे ॾिसंदा हुजनि मिले सो हाणे वरी अव्हांखे वठी हलंदा हिकिड़े रंग ॾे तुफिल संजराणी बिस्तरे ते त ज़रूरु हुजे उन लाइ दुआगू हुजूं पर हू बि लाल जे मेले ते कीअं ॻाईंदो हुजे कीअं रंग कंदो हुजे सो अव्हांखे वठी हलंदा हुजूं लाल जे अङण ते ऐं तुफिल संजराणी जो आवाज़ु हुजे ऐं कीअं न हू ॾिसो त अव्हां सभिनी जी दिलि ख़ुशि कंदो हुजे ॻाए करे हू कहिड़ी ख़ुशी महसूसु कंदो हुजे पर जॾहिं माण्हूअ जे पवंदो हुजे न त लाचार थी पवंदो हुजे पोइ अव्हांजे दुआउनि जो तलबगार हुजे त अव्हां दुआ ज़रूरु कंदा हुजो मेरान टीवी जेका टीम हुजे सथ हुजे उन बचड़नि लाइ उनजे कखनि लाइ असां दुआगू हुजूं सो इहो आवाज़ु ॾिसंदा हुजो तुफिल संजराणी जो आवाज़ु हुजे इनखे ॾिसंदा हुजो उनखां पोइ वापसि अचूं त अञा खोड़ सारा रंग हुजनि हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे अव्हांजे पंहिंजे मोहबतुनि में महिराण जे अङण तां रामुराधा अव्हांजे ख़िदमत में जेको हुजे वक़्तु सिर जेको वक़्तार जेको छंछर आचर ते अव्हांजे मोहबतुनि में असीं थींदा हुजूं शरीक अव्हांजी कमी बि महसूसु थींदी हुजे सो मोहबत माण्हुनि जी कमी तॾहिं महसूसु थींदी हुजे जॾहिं उन्हनि जूं ॻाल्हियूं माण्हू सारींदो हुजे उन्हनि जूं ॻाल्हियूं पचारींदो हुजे हाय हाय हा से सपत कनि पचार पिरीअ जी आहे सो बेटा साईं हर ॻाल्हि ते हर ॻाल्हि में जेको हुजे असांखे सम्झायो हुजे त माना कीअं माण्हू हिक ॿिए जी प्रचार कंदा हुजनि हिक ॿिए खे ज़ाद कीअं कंदा हुजनि ऐं हिक ॿिए जो जेको कमु हुजे उन कम खे कीअं छॾाइनि हिकिड़ा माण्हू मुरकंदे मुरकंदे पंहिंजे कम खे छॾाए छॾींदा हुजनि ॼण मखण मां वार हिकिड़ा माण्हू पंहिंजे कम खे वठी ईअं वेठा हुजनि जहिड़ा हुजनि बेज़ार पर दुनिया में उहे माण्हू कामयाबु हुजनि जेके कम पंहिंजे में ख़ुशि थींदा हुजनि मुर्की मुर्की कंदा हुजनि ऐं जेके रांदीगर बि हुजनि न उहे बि सच पुछो त मूंखे हिन में ॾाढो वणंदा हुजनि त जेके कोॾी कोॾी करणु वेंदो हुजे उहो बि खिलंदे मुरकंदे ॾिसंदा त ज़मीन ते हथु हणी तुब ताब थी करे ऐं मुरकी मुरकी वञी रांदीगरनि में पवंदो हुजे त हुजे को जेको मूंखे वठे जाम हुजे जेको साम्हूं जेको मूंसां सामणो कंदो हुजे माना हुते धकु बि खाइनि कैंची बि हुननि खे लॻे अंदरि ई लॻे उछलाए कैंची हणंदा हुजनि
पर वेंदे वेंदे भले मिट्टी में सॼो दुधूड़ थी वञे पर मुरकंदे मुरकंदे खेॾंदा हुजनि। पर जे वापसि ईंदो हुजे पंहिंजे लीके ते त पोइ मुरकंदे मुरकंदे ख़ुशीअ जो साइन ही कंदो हुजे। सो इहे मारवाड़ा, इहे रांदीगर, इहे आबाद हुजनि। सच पुछो त इन्हनि जहिड़ा माण्हू ई न हुजनि, इहे मोहबती हुजनि। ॻाइण वारा जेके हुजनि अव्हांजो रूह रिझाइनि, इहे भिटाई खे ॻाइनि, इहे सूफ़ियुनि खे ॻाईंदा हुजनि या दरगाही राग ॻाईंदा हुजनि, अव्हांखे सम्झो त चाकू करे छॾींदा हुजनि त इहे बि भला हुजनि। बाबा जेके हारी हुजनि इहे भला हुजनि। इहे ज़मीनूं जेके संभालीनि पंहिंजी ज़मीन खे जेको हुजे न आबाद कंदा हुजनि, इहे माण्हू कमाल हुजनि, इहे ज़मीनदार हुजनि, इहे हारी हुजनि। इन लाइ अव्हां दुआगू हुजो। इहे पाणीअ जी ॾिसो त ॻाल्हि इहे कंदा हुजनि। फ़सुलु न थिए त वाको केरु करे, बसि ज़मीनदार करे या हारी करे। पोइ वाके खे वधाइण जे लाइ जेको हुजे सियासतदान कंदा हुजनि त वाको करिणो हुजे। वाका करणु मूं बसि ॿुधणु कमु ॿारो चइजो, माना वाको करणु ज़रूरी हुजे त वाको कीअं करे माण्हुनि ताईं पुॼणु खपंदो हुजे, पहुचाइणु खपंदो हुजे त पाणी न हुजे, पाणीअ जी अणाहठ हुजे, फसल न थींदा हुजनि, अघ न मिलंदा हुजनि। सो इहो जेको आबादगार हुजे इहो सिंध जी सूंहं हुजे। जीअं सिंध जी सूंहं तॾहिं थींदी हुजे जॾहिं ज़मीनूं आबाद हुजनि, सरसब्ज़ हुजनि। अबा तॾहिं वञी चवंदा हुजनि त हारी जेके हुजनि उन्हनि लाइ बि दुआगू हुजो। अबा हू आधीअ राति जो लुंडियूं लताड़े, ॾुखियूं सुखियूं, सर्दियूं गर्मी वारियूं रातियूं जेके हुजनि उहे पंहिंजे ॿनीअ में कमु करे पंहिंजो अनाज जेको हुजे साल जो वञी खणंदा हुजनि, पंहिंजो बालक पढ़ाईंदा हुजनि, ॿ वेला सुहिणा करे खाईंदा हुजनि, बटाई थींदी हुजे। भई उन्हनि खे न बि बचे त बि अलाह त्योहार वरी बि मालिक ते नंगीअ ते नंग हुजे उन्हनि जो त वरी बि महिनत कबी 12 महीने वरी मिलंदो कुझु न कुझु, मालिक साईं हुन में बरकत विझंदो हुजे। इहे जेके नंगीअ ते नंग जेके तवकल ते जीअंदा हुजनि मालिक साईं बि उन्हनि जी वार कंदो हुजे। अबा ज़मीन उहा अबा कंहिंखे माण्हू ॿर पिया हुजे त वरी वरी ॿाह हुनजी पटे वेंदो हुजे, अबा मूंखे पंहिंजो हिसाबु ॾींदो हुजे। पर उहे माण्हू जेके हुजनि कमाल हुजनि जेके बसि ज़मीन जे हवाले ॿिज करे छॾींदा हुजनि, ख़र्च करे छॾींदा हुजनि, पोइ मींहुं अचे झुड़ी फुड़ी अचे फ़सुलु थिए न थिए पर लेखो ई न कंदा हुजनि। सो इहे तवकल ज़माने वारा कंदा हुजनि न, तूं त जनानीअ खे हिकिड़ो टको खीसे मां कढी न ॾींदो हुजी। अहिड़ा फुल सफ़ा खणी खाया हुजनि मूं चयो हुजे हाणे वरी आस्ते 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 हे पासे खां पी करे पोइ ॿुधंदी हुजां कहिड़ा वाइस कंदो हुजे, न हुजे बाक़ी वाइस तुंहिंजा वाहजा हुजनि। चवंदा आहिनि दुनिया में अबा कंहिंखे बि जेको हुजे न तब्दील करणो हुजे पर उन में अकुल हुजे, उहो तब्दील थिए, बाक़ी न त बेलड़े वांगुरु तूं जो ज़माने खे इहे सभु ॻाल्हियूं कंदो हुजे, तूं पहिरियों पंहिंजी जनानी खे त जेको हुजे कहिड़ो धूड़ मलींदो हुजां न कंदो हुजे, धूड़ जी ॻाल्हि न कंदो हुजे। सभु कुझु ॿ वेला मानी खाईंदो हुजे, मानी टक खाईंदी हुजां, बाक़ी न कपिड़े जी हुजे, न लटे जी हुजे, न चैम्पल जी हुजे, न मेकअप जी हुजे, न शैम्पू जी हुजे, न साबुण जी हुजे, बाक़ी सॼो ॾींहुं रगो तुंहिंजो तंदूरी मुंहुं ॾिसंदी हुजां। माण्हू 2 वेला खाइण लाइ परेशान हुजनि, हिन खे वरी जेको हुजे तो वॾो असुल 2 वेला माण्हू ॾुखी खाईंदा हुजनि, हे 2 वेले तां बाञा जेको छो ॾुखी खाईंदा हुजनि, छो ॾुखी खाईंदा हुजनि? इंटरव्यू तूं वञी लक्षण न हुजे पंहिंजो पोइ ॾुखी न खाईंदा हुजनि, बाक़ी छा हुजे? जेकॾहिं घर में 10 भाती हुजे त 10 ई कमाईंदा हुजो त अव्हां जी मानी कुतो बि न खाईंदो हुजे, बाक़ी हाणे हुजनि 10 भाती कमाईंदो हुजे, हिकिड़ो वजन सॼो हिकिड़े जे कुल्हे ते हुजे, पोइ त हाणे छा थींदो हुजे? पोइ त बुख ई हुजे, ॿियो छा हुजे? हा बुख बुख बसि तोखे असली बुख तुंहिंजा पासा वता हुजनि, हाणे तूं त खणी न वरता हुजनि। बुख रुगो वाको तो वटि बुख जो पतो हुजे, बाक़ी दुनिया सॼी ॾोढा खाईंदी। अरे आउं चवंदी हुजां त माना कमकार कंदा हुजो, कमकार कंदा हुजो, पिटियो कमकार कंदा हुजो, बाक़ी हाणे ॿुधंदी हुजे कि असां बाक़ी हाणे ठला रुगो घर में वांदा वेठा हुजनि, पोइ हिन खे जेको हुजे दाम करणो हुजे, हुन ते दाम करणो हुजे, बाबा पहिरें महिनत मजदूरी कंदा हुजो, उन खां पोइ हुकुम हलाईंदा हुजो त हुकुम हलंदो बि हुजे, बाक़ी हाणे वांदे जो हुकुम केरु ॿुधंदो हुजे? जीअं रामण हुजे,
सही हुजे असां मर्द हुजां तुंहिंजो हुकुम हलाईंदो हुजां तूं मुंहिंजी हो हुजे चवंदा हुजनि त साह जे सॻे वांगी हुजे अंधी तोखे इहा बि ख़बर न हुजे साह जे सॻे वांगे हुजां माना जेका पचर न छॾे पचर त तूं न छॾींदो हुजे वरी राधुल तुंहिंजी पचर न छॾींदी हुजे घणा चकर बापू ॾे कार जी रुसी करे वई हुजां हा बापू जे दर ते ॿेठो हुजे बापू हाणे ग़लती न थींदी हुजे हाणे ग़लती न थींदी हुजे राधुल राणी तूं हाणे वापसि हलंदी हुजे ॿीहर ग़लती न कंदो हुजे जे ग़लती करां हे मुंहिंजी जारी हुजे गीसी हुजे जारी हुजे हाणे हलंदी हुजे इहे जेके हुजनि दोलाप ॾेई वठी ईंदो हुजे त वरी साॻो ई तुंहिंजी कार हुजे हा वॾा दोलाब हिन सां थिया हुजनि हिन सां वॾो ज़ुल्म थियो हुजे हिन जो वॾो ज़ुल्म थियो हुजे त मार कुट हिन जा हॾ गुॾ मूं भञे छॾिया हुजनि हॾ गुॾ बनण वारो अञा को ॼाओ ई न हुजे जो राधुल जा हॾ गुॾ बनंदो हुजे अञा जेको हुजे खाईंदो हुजे पीअंदो हुजे खीर पीअंदो हुजे मखण खाईंदो हुजे ईअं हथ मथां खणी कॾहिं त ईअं भले छॾींदी हुजां हा हा ॻाल्हि करे छॾे पोइ चवंदे हुजे कावड़ जे वञा तोखे हूअं कावड़ जो बसि शौक़ु थींदो अबाणे वञा पोइ का न का ॻाल्हि बहानो करे मां वेंदी हुजे अबाणे बसि पोइ कहिड़ो बहाने जी कहिड़ी ॻाल्हि हुजे अॻे खा हुजनि हा अहिड़ो को चओ हुजे त जनानी जेका हुजे उन खे बि जेको हुजे ॾींदो हुजां उहे अॼु ॾिठा हुजनि मूं त सॼियूं कीलियूं खाई वियूं हुजनि निभागा पर जनानीअ खे न ॾींदो हुजे हा तूं कीलियुनि जी सरदार हुजी जेका तूं खाई वेंदी हुजे हाणे कीलियूं वीचारियूं केॾांहुं खाईंदियूं हुजनि बिस्कुट अॻे कीलियूं खणंदियूं हुजनि हा बाक़ी छा हुजे चिलट हुजे कीलियुनि जे हवाले रुॻो तोखे कंदी हुजां न तॾहिं बि तोखे बि न बचाईंदियूं हुजनि हा अहिड़ो हुजे कीलियूं खाईंदो हुजनि किथो चढ़ल हुजे किथो तूं तड़ल हुजनि हर भर तोखे चवंदा हुजनि त मिड़े बहानो करे वञिणो हुजे त माइटनि में पोइ बहाना जेके हुजे राधुल न कंदी हुजे हा ॻाल्हि जेका हुजे हक़ी सची करे छॾे मोहत करे छॾींदी हुजे चिटी फिटी ॻाल्हि करे छॾे बाक़ी हो बहानो सहानो राधुल खां कोन थींदो हुजे अलाए छा चई छॾींदो हुजे पोइ असां भेटाई जो बेत ॿुधो हुजे त हिकिड़ी जोए ॿी जोए छॾे न की न जवान पोइ असां वरी हेठि थी अचे हा उहे बि इंसान जेके नंगन ता निसार थिया हुजे धूड़ पियो बीठा हुजे बीठा हुजे कंदी हुजे तूं निसार थियो हुजे कहिड़ो निसार सॼी जेका ॻाल्हि हुजे उहा सॼे ज़माने जी कंदो हुजे ज़माने जी हरी तुंहिंजे मथां हुजे ज़माने खे ख़बर हुजे त जेका घर में रामले जी कंदी हुजे तूं वॾी इज़त जेको दाद कंदी हुजे न ज़माने खे छा हुजे ज़माने खे छा हुजे किथो मुंहिंजो लॻो पियो हुजे ज़माने खे छा हुजे हा ॻोठ वञो त वरी पंहिंजे बापू जे अॻियां वेही ॻाल्हियूं कंदी हुजे पोइ ज़मानो इहो हुजे ज़माने खे छा हुजे पोइ उनजो ज़माने जो कुझु न हुजे हर को पंहिंजी करे पंहिंजी चाढ़ींदो हुजे पंहिंजी कंदो हुजे तूं बि पंहिंजी देगड़ी चाढ़ींदी हुजे बाक़ी हाणे रामल खे छा चवंदी हुजे वेठे रोज़ इहे मेणा ताना ॾींदी कोन ॿुधो हुजे ज़माने खे भला छा आहे ज़मानो ई त ज़ालिम आहे पाण हिन इहो लॻो पियो हुजे हाणे वरी जेको हुजे ज़माने खे हींअर मूं सां न मिलाईंदो हुजे पंहिंजे घर जी ॻाल्हि पंहिंजे घर में कंदो हुजे ॻोठ राज न ॿुधंदो हुजे हा न ॻोठ इहो चवंदी बि पाण वञी वरी ॻोठ राज खे ॿुधाईंदी बि पाण गर्मी अहिड़ी लॻी हुजे हा सदोरी हुजे घर में छॾियो हिकिड़ो व्यंजणो बि सॼो न हुजे इहो इन मां ख़बर पवंदी हुजे त कहिड़ी सुलक्षणी घर में रामलो वठी आयो हुजे हा कोई जहिड़ो मुंहुं कढी हाणे हीअं कोई बीठी हुजे हाणे हीअं कयां त बसि मूं त खणी कोई जहिड़ो मुंहुं कयो हुजे पाण खे ॾिसी जहिड़ो हाणे इहो वारीअ मां कुमी निकिती हुजे तूं जेको वणे सोचांदी कुमी बि निकिरे त वरी मुंहुं तो जहिड़ो खणी निकिरे तोखे जेको हुजे न कस लॻी वञे हा हुन हिते वरी तोखे बि कस लॻे मुठी कढे तो जड़ी बाक़ी पाण त वॾो मुहांडो हुजी मोर सोहणो सभु तो को लेखो ई न हुजे जो हाल पेस पेरियां नाल
अब असां दड़ा बोझूं बा हाय हाय कांध न कंदसि को ॿियो खथेरो ई खूब कांध न कंदसि को ॿियो खथेरो ई खूब मेरो ई महबूब असां मारू मन में उहो त जेको हुजे मारवीअ जी ॻाल्हि हुजे तूं को मारवी हुजी जा वरी मां मारवी थींदो इहो त मारवीअ जी ॻाल्हि हुजे न तूं वरी पंहिंजे पाण ते कीअं खथेरा ई खूब मेरा ई महबूब असां मारू मन में ओ बेटा ई हक़ ते माना चूंड कई हुजे त मारवीअ जी सोच ॾिसो त मेरा सेरा उहे में हे वरी रोज़ चवंदे त कहिड़ो हुजे हलूं सॼा सिधा उथूं विहूं हिसाब न करो हुजे मूं हिसाब न करो हुजे रमण तो था हिसाब न करो हुजे देगड़ी हुजे मथे में न छड़ी हां देगड़ी बेगड़ी जी ॻाल्हि न कंदो हुजे त खणी करे जेको हुजे न तो न हिकिड़ो मगज में ठोके छॾी थी हुजे हा देगड़ी हुजे मगज में हिनखे लॻी हुजे ॾोई हुजे सो सॼो ॾींहुं तूं चटींदो हुजे मां चटी हुजे मूं साड़ू ॻाल्हियूं न कंदो हुजे हा मूं ॻाल्हि कड़ी कई हुजे हाणे त तूं मूंखे त गर्मी लॻी हाणे हो मशीन वठी अचां तोखे ॾियां जेको ॿुधी ॻाल्हि खे सही तरह महिल चयो छा हुजे सभु सम्झंदी हुजां कोन सम्झो हुजे छा चयो हुजे चवंदो हुजे देगड़ी हुजे जेका मथे में लॻी हुजे इएं कोन चयो हुजे पोइ छा चवंदो हुजे हा छा चयो हुजे बसि हाणे हो जेके अचनि न जेके माण्हू मस्करी कनि वरी उन पोयां हलाए छॾे तुंहिंजी ॻाल्हि ते ओड़ा टहक हणी छॾणु खपंदा हुजनि बाक़ी पोइ मुंहिंजी ॻाल्हियुनि ते त माण्हू खिलंदा हुजनि नंढड़ा बालकड़ा खिलंदा हुजनि के काकी राज़ुल जेका हुजनि रमण काके सां वॾो कमु छॾाए बीठी हा काकी हाणे ॾाइण थी बीठी हुजे हा चईं चवंदा हुजनि ॾाइण बीठी हुजां हा हाणे त ॾाइण वठी ईंदो हुजे हुनखे मुंहं ते कराईंदो हुजे हाणे मुंहं ते हाणे अब असां साईं जेको हुजे साई वठंदा हुजूं सो मैडम हाणे आयो हुजे हा साई लाज़मी हुजे पघर लॻा पिया हुजनि सो असां हिकिड़ी नंढड़ी साई वठूं साई खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा असां कचारूं करूं भोग करूं राम दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामोरा धामी रामोरा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे साल हमेशा जुड़िया रहंदा हुजो जिते जिते बि असांखे ॾिसंदा हुजो अदियूं भेनरूं भाइर सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर रामोरा दा प्रोग्राम में भलीकार हुजे सो अॼोका रंग यकीनन अव्हांखे आया हुजनि पसंदि ऐं छंछरु ते ही जेके रंग हुजनि अव्हां यकीनन पसंदि कंदा हुजो मोहबतुनि सां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो गर्मी तमामु घणी हुजे पंहिंजे गर्मीअ जो ख़्यालु कंदा हुजो मींहं जी मुंद हुजे पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु जेको हुजे जेकॾहिं
कमज़ोर हुजनि त उन्हनि खे बि जेको हुजे थोरो जेको हुजे कमकार करे उन्हनि खे मजबूत कंदा हुजो त जीअं मींहं खां अवां जो माल बची सघंदो हुजे। ऐं हे बाबा इहे जेके रोशनी वारियूं प्लेटूं हुजनि छतुनि ते उन्हनि खे जेको हुजे सुहिणे नमूने रखंदा हुजो झकूं वाह अचे त ईअं न हुजे उहे उॾामी वञनि वरी अवां वरी ॾुखिया ॾींहं ॾिसंदा हुजो इन जे करे तारुनि जो ॿियनि जो छो ख़्यालु त शइ रखंदा हुजो। जेका हुजे उहा ॾाढी ॾुखाई सां माण्हू वठंदो हुजे को शयूं माण्हू रोज़ रोज़ न वठी सघंदो हुजे सभु पंहिंजे माल जी पंहिंजे शयुनि जी पंहिंजी ज़िंदगीअ जी पंहिंजे बचड़नि जी पंहिंजे घर भातियुनि जी पंहिंजो पाण जेका हुजे न हिफ़ाज़त कंदा हुजे। सो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी त पुॻो हुजे पंहिंजे बालकनि जे तालीम जो ख़्यालु रखंदा हुजो उन्हनि खे बहितरीन तरबियत ॾींदा हुजो बहितरीन उन्हनि खे खां परे रहंदा हुजो। सो अॼु असां का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे आचर जे ॾींहुं सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जी ख़िदमत में रामू इरादा ज़रूर हाज़िर थींदा हुजे। वेंदे वेंदे जानम जो आवाज़ हुजे ही सुहिणो जेको गीत हुजे सा कास असांजी सिंध हुजे इहो अवां सभिनी जे नाम हुजे असांखे इजाज़त ॾींदा हुजो धणी धणी निगहबान हुजे। है रामू राधा छा